नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ भरिसां कोट पुल लॻ ॻोठ बलोच खान जागरानी जी रवासिन औरतनि ॿारनि मसामात इमदाद खातून जागरानी ज़ाल अब्दुल रज़ाक उर्फ़ काबिल जागरानी मसामात इरशाद जागरानी जे अॻवानी में एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 1 महीनो अॻु ॻोठ सोनारो जागरानी जे रवासिन हथियारबंदन अमीन जागरानी खुरम जागरानी अब्दुल वाहब जागरानी लीमो केसर फरीद जागरानी ऐं ॿियनि असांजे घरनि ते हमिलो करे नौजवान नारी नवीदा धी मुबारक अली जागरानी मथां अंधाधुंध फायरिंग करे क़त्ल करण जी कोशिश कई। फायरिंग में पंहिंजे हथियारबंदन हथां हिकु हथियारबंद अब्दुल वहीद जागरानी मारिजी वियो ऐं बाद में ॿिए ॾींहुं जवाबदार असां जूं 8 बकरियूं 150 मण कणक लखें रुपयनि जा वण वढी घर ढोई ऐं ॿियो सामान खणाए विया आहिनि। घरनि खे बाहि ॾेई छाड़े असां सां नाहक कयो, जंहिं बाद हिकु भेरो ॿीहर हथियारबंद असांजे घरनि मथां फायरिंग करे 2 औरतुनि समेत 5 ॼणनि खे ज़ख़्मी करे विया आहिनि। वॾा माछूं थाणे जे पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे हमलो कंदड़ बासरनि जिन खां असांखे जान जो ख़तरो है IG सिंध DIG सखर SSP खैरपुर का मुतालबो कयो त घर ते हमलो करे औरतुनि समेत 5 ॼणनि खे ज़ख़्मी कंदड़ बिरादरी खे हथियारबंदनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। घर में पियल अनाज ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वियल खे डाहे लोही खणी वेंदड़नि खां सामान वापसि कराए तहफ़ुज़ फराहम करण सां गॾोगॾु इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।